नाज़रीन, सिंध जी तारीख़ में कल्होड़नि जी हुकूमत जे दौर जो नामवर दाना ऐं मुदब्बिर हुक्मरान मियां नूर मोहम्मद कल्होड़ो जो तारीख़ी मक़बरो वक़्त जे सितम ज़रिए ऐं सक़ाफ़त खाते जी बेहसी सबबि ज़बून थींदो पियो वञे। उन हवाले सां वधीक ॾिसूं था नवाब शामा SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। काज़ी मन तालुके जी हद में 21 किलोमीटर ओभर वारी साइड मियां नूर मोहम्मद कल्लोड़ जो मुक़बरो है, जैं सिंध में 35 साल हुकूमत कई, ख़ुदाबाद में 4 साल हुकूमत कई। सिंध जा फैसला थींदा ऐं संदसि ॾाॾे मियां नसीर कल्लोड़ तख़्त जो हिते बुनियाद विधो। अचो त हितां जेके मौजूद आहिनि शहरी ऐं जेके हिते ईंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, तिन जी तारीख़ जे हवाले सां ॿुधाइनि। मियां नूर मोहम्मद कल्लोड़ जे हवाले सां उन्हनि खां मालूमात वठो, उनजो छा चवणु आहे। साईं, मियां नूर मोहम्मद सिंध ते 35 साल हुकूमत कई ऐं उनखां पोइ हिन जा पोयां ग़ुलाम शाह कल्लोड़ो, मियां यार मोहम्मद कल्लोड़ो, मियां नसीर मोहम्मद कल्लोड़ो, मियां आदम शाह कल्लोड़ो, हिननि 600 साल हुकूमत हिते कई आहे। मियां नूर मोहम्मद 35 साल हिते सिंध ते बादशाही कई आहे। 4 साल हिते महमूदाबाद हिते शहर हुयो, उनजो बादशाह थी रहियो आहे। 4 साल सिंध जे मामलनि जा फ़ैसिला कंदो रहियो आहे मियां नूर मोहम्मद। माई गुलां आहे, माई गुलां लतीफ़ सरकार वटि ॻाईंदी हुई, जंहिंजो मियां नूर मोहम्मद खे पतो पियो त माई गुलां लतीफ़ सरकार वटि ॻाए पई। पोइ हिन पंहिंजा जेके वज़ीर हुआ सिपा सालार, उहे पंहिंजा मोकिलियईं त बाबा इन्हे खे वठी अचो। पोइ लतीफ़ सरकार चयो त माई गुलां सां तोखे शादी करणी पवंदी। पोइ हुन सां शादी कई, जंहिं मां उनखे बेत ॿिया आहे, कुझु गुलां चूं गुल टिड़े आहिनि, कुझु टिड़सनि, जंहिंजो ग़ुलाम शाह कल्लोड़ो पैदा थियो। उहो लतीफ़ सरकार जी दुआ सां पैदा थियो, जेको हिन मुक़बरो बि ग़ुलाम शाह कल्लोड़ो ठहिरायो, लतीफ़ सरकार जो बि ग़ुलाम शाही कल्लोड़ो मुक़बरो ठहिरायो। हिनखे तक़रीबन जेका तारीख़ ॿुधाए थी 500 साल सदियूं गुज़रियूं आहिनि। हीअ पुराणो हिकिड़े कल्लोड़नि जी बादशाही हुई, जेको मियां साहब हिते तक़रीबन 4 साल पाण बादशाही कई ऐं मियां साहब जो ही जेको मुक़बरो आहे ऐं मुक़बरो मियां साहब जो नक्शो ख़ुदि जो हो, लेकिन हिन जो जेको पुटु हो मियां नसीर मोहम्मद कल्लोड़ो, जेको मियां साहब जे पीउ जे नाले सां माना हिन जो ॾाॾे जो नालो हिन ते रखियो वियो नसीर मोहम्मद। पोइ उन मुक़बरो उन ॿधायो पंहिंजे पीउ जो। हीउ पुराणो मुक़बरो आहे। असां हितां जा रहाकू आहियूं, असांजा अबा, असांजा ॾाॾा, हींअर असांजो भाइटियो आहे हिते चौकीदार, असां बुहारीदार आहियूं, हिते साईं जी ख़िज़मतगार आहियूं। हीअ तक़रीबन 64 एकड़ में मुक़ाम जी एराज़ी आहे, जेका मियां साहब पंहिंजे ज़मीन पंहिंजी ॾेई ऐं 64 एकड़ खे हिन मुक़ाम खे हिन रखियो ऐं पंहिंजो मुक़बरो हिते विच ते हिन अदाए मियां नूर मोहम्मद कल्लोड़ो जो कुबो आहे। हीअ जेको 400 साल पहिरियां हिते अची विया ऐं 35 साल हुकूमत कयूं ऐं हीअ जेको मुक़ाम आहे इहो 64 साल 64 एकड़ में आहे। असांजो बि ॻोठ हिते आहे, असांजा वॾा ॾाॾा जेके परॾाॾा टोटल हिते ख़िदमतगार रहिया आहिनि। दादा साईं मियां साहब जी जेका शादी थी सा साईं लतीफ़ सरकार ते उते हिकिड़ी ॻाइणी हुई गुलां जे नाले सां। पोइ जॾहिं साईं मियां साहब उते वेंदो त लतीफ़ सरकार हिन खे चयो त हिन गुलां सां तूं शादी कर, हिन मां तोखे हिकिड़ो गुल ॼमंदो, जेको उहो तुंहिंजी हिन जे संतलस जो वारिस थींदो। माई गुलां सां हिन शादी कई, जंहिंमां हिन खे पुटु ॼायो, जेको माई गुलां जो बि मुक़बरो साईं जे रोज़े खां थोरो ई ॿाहिरियां आहे। जेके रहवासी आहिनि ॻोठाणा, उन्हनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधो त उन्हनि चयो त मियां नूर मोहम्मद कल्लोड़ो जो जेका हिते मुक़बरो आहे, हितां जा जेका आड़े पाड़े जेके माण्हू आहिनि उते बासूं खणी ईंदा आहिनि, हिते ईंदा आहिनि ऐं पंहिंजी दुआ घुरंदा आहिनि। उहे हिते 4 साल हुकूमत कई, सिंध जा जेके हिते फ़ैसिला थींदा ऐं तमामु क़दीमी क़ब्रिस्तान ऐं क़दीमी मुक़बरो आहे। ऐं हींअर जेके बरसातियुनि में थोरो जेको आहे ड्रही पियो आहे, किरी पियो आहे, सिंध हुकूमत खे खपे त जेको आसार क़दीम आहिनि इन्हनि जा कमकार करणु खपे, इन्हनि खे सुठे तरीक़े सां, छो जो असांजी सक़ाफ़त आहे, इन्हनि खे यादि करण लाइ इन्हनि खे ताज़ा ठाहे, इन्हनि खे सुठो इन जा कमु कनि। कैमरामैन फ़ैद रिंद सां गॾु तालिब हुसैन रिंद SS न्यूज़ नवाब शाह।